जी खोटा मत घोरी पुंढल तो घोरी मुझी दिलड़ी लुटे वे जोरी ओ मुझी दिलड़ी लुटे वे जोरी मत घोरी पुंढल तो घोरी हाँ हाँ जेके इश्क लगंदो आ हज़रत सिर्री सक़ती रहमतुल्लाह तआला अलैहि जे आॾो कंहिं शख्स जे अर्ज़ कयो ओ सुहिणा बायज़ीद के कीअं था समझो। हज़रत सिर्री सक़ती रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो बायज़ीद उहो जवाना उन जे अखिड़िन में अल्लाह जे ज़ात मुझे महबूब जे नूर जी उहा झलक रखिया जो जेको निहारी दो वींदो बायज़ीद के ॾिसंदो वींदो कलमो पढ़ी मुसलमान थींदो वींदो। गुलाम अर्ज़ कयो सुना बायज़ीद जे चेहरे में अल्लाह मुझे महबूब जे नूर जी झलक रखिया पाण फरमायूं हा वधी करे अर्ज़ तो करे सुना बेअदबी मुआफ दिल में ख्याल आयो आ पाण फरमायूं बच्चा चो मुझा सोना जॾहिं बायज़ीद जे चेहरे में अल्लाह महबूब जे नूर जी हिक झलक रखिया ॾिसण वारो कलमे ते मजबूर आ अबू जहल त लखे दफ़ा मुझे महबूब खे ॾिठो उन कलमो कोन पढ़ियो। हज़रत सिर्री सक़ती रहमतुल्लाह तआला अलैहि जलाल में अचे चवन था मुखे अल्लाह जे इज्जत जलाल जो कसम अबू जहल कदह भी मुझे मुस्तफा के ॾिठो ही कोन हुयो। पाण फरमाइन था जॾहिं भी अबू जहल जो अखिड़ियों मुझे महबूब जे चेहरे ते पयो त अबू जहल हिकड़ी निगाह सां ॾिठो त ही मुहम्मद बिन अब्दुल्लाह अगर हिकड़ी नजर सां भी मुझे महबूब खे अल्लाह जो सच्चो नबी समझी निहारे हां त उन में कहिड़ी ताकत आ मुझे मुस्तफा जे इशारे सां तरफ चंद्र के भी चीरे कदमन में पहुंचाए छॾींदो आ। अम्मा खदीजतुल कुबरा जवाब ॾिनो ओ मक्की जूं औरतूं रुसी वञो परवाह नाहे दोस्ती छॾे वञो परवाह नाहे याद रहे ही जुमलो